अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उभी आशकन खे सूर्य सॾ करे, अथी सद सुर्क जी त क़ौम पेर परे। सेसी धार धरे पुछज पोइ प्रीतणो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 सितंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ ते जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब ताबीरनि सां लही सघनि। नुसरत फ़तेह अली ख़ान जे इन कलाम जॾहिं बि कननि जा कंध लताड़िया आहिनि त प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं, तॾहिं पाण खे उहे आशिक़ बि यादि पिया आहिनि जिन सुर ते सिर ॾियण जा साबाहा बि कया ऐं जिन महफ़िलनि जूं महफ़िलूं नची ॻाए ॿुधियूं। ऐं असांखे उहे आशिक़ बि यादि पिया जिन इनकलाबी गीतनि ते धरती तां सिर वारण जा वचन वरजाया। दोस्तो, ही सिंध उहा धरती आहे जेका गीतनि जी धरती इन्ही करे बि रही आहे जो हिते जे शाइरनि सदाईं पे पाण मल्हायो आहे। ऐं पोइ जॾहिं बि इंतिहा पसंदी जी बाह भड़कण जी कोशिशि कई आहे तॾहिं फ़क़ीरनि यकतारे में हथ विधा आहिनि ऐं चई छॾियो आहे त को कीअं चवे, को कीअं चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां। ऐं पोइ उहो ई सिंधी मिटी मां जनम वठंदड़ इंसान इहो चई बीठो आहे त सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयारो यार, सहंदो केरु मयार। तोड़ जो पाण सभई ॼाणूं था त सिंध जे इश्क में ज़िंदगी गुज़ारण का सवली त नाहे ऐं न वरी सहजी रही आहे। सहसी लथा सिज पर सूर न लथा सिंध तां। वारी ॻाल्हि जीअं सदाईं सूरनि जो शिकार रहंदड़ ही सिंध में हाण सुर ऐं संगीत सां हुकूमत जेको दुश्मनी जो मुज़ाहिरो करे रही आहे उनखे कहिड़े पासे रखिजे। सिंध जा उहे अहलकार जिन टियों ॾींहुं सिंधी असेंबलीअ जे अॻियां राग ॻाए इंतिहाई पुरमन एहतिजाज कंदड़ मौसीक़ी जे उस्तादनि खे यकतारा चपड़ियूं ऐं बाजा खसे भञी छॾिया, जिन शाह जे रिसाले जो तख़्तुस बि न ॼातो ऐं मुज़ाहिरीन खां खसे ज़मीन ते उछलाए उनजी बेहुरमती कई, उन्हनि खे चइजे त छा चइजे। सो जेके अहलकार इंसान ई न आहिनि जेके सुर ऐं संगीत ते बि तशदुद कंदा हुजनि, साज़नि खे उछलाए भञी छॾींदा हुजनि ऐं उन सुर जो गलो दॿाए छॾीनि जंहिं ते राय ॾियाच जहिड़े बादशाह पंहिंजो सिर क़ुर्बान करे छॾियो हुजे त सुर जी तोहिन कंदड़ पुलिस अहलकारनि खां फ़ौरी तौर ते पुलिस जूं वर्दियूं लहिराए खेनि घर भेड़ो कयो वञे, छाकाणि त उहे पुलिस जे रुतबे जा अहल ई न आहिनि। सो सुवालु इहो आहे त जंहिं सूरत वक़्त जे बादशाह पंहिंजो क़ीमती सिर ॾिनो हो ऐं जंहिं लाइ प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं वारी ॻाल्हि बि अॻियां आई, तिन खे साज़ भञण ऐं भिटाई साहिब जे रिसाले जी तोहिन करण जी हिमत कीअं थी। इहा बि हक़ीक़त आहे त सुर ऐं संगीत सां सलाहियल मुज़ाहिरीन न हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण वञी रहिया हुआ, न ई अमन अमान खे ख़राब करे रहिया हुआ, न ई के वॻोड़ी हुआ त पोइ पुलिस मथनि तशदुद छो कयो। रिपोर्टनि मूजिबि सिंध में मौसीक़ी जे उस्ताद उमेदवारनि सिंधी असेंबली जे आॾो राग ॻाए इंतिहाई पुरमन एहतिजाज कयो, पर पोइ बि पुलिस 10 उमेदवारनि खे गिरफ़्तार करे संदनि यकतारा चपड़ियूं ऐं बाजा खसे खणी वई, जिन खे बाद में बहरहाल आज़ादु कयो वियो। आज़ादी माण खां पोइ म्यूज़िक टीचर उमेदवारनि जे अॻुवाण कामरान चांडे चयो त असां वटि को हथियार न पर यकतारूं ऐं साज़ हुआ, पर पोइ बि पुलिस अहलकारनि असां ते तशदुद करे साज़ भञी छॾिया। सूबाई वज़ीर सरदार शाह ॿीहर टेस्ट वठण वारो बयान बि ॾिनो आहे, पर जिन जी उमिरि निकिरी वई उनजो हिसाब किताब केरु ॾींदो। सरदार शाह इहा बि दावा करे थो
म्यूज़िक टीचर जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर गुज़िरियल हुकूमत ॾिना हुआ, पर साईं खे न करण जहिड़ी गुज़ारिश करियूं त आख़िर गुज़िरियल हुकूमत कंहिंजी हुई। न पुछंदे बि जेकॾहिं हुन खां पुछूं त आख़िर तालीम वारो वज़ीर केरु हो, त आङुर उभी सरदार शाह ॾे इन करे बि थिए थी जो तालीम वारो वज़ीर बि सरदार शाह हो, त वरी हुकूमत बि इहा ई साॻी पीपल्स पार्टी जी हुई। बसि हुकूमती मुदो तब्दील थियो आहे, ॿियो कुझु बि तब्दील न आहे थियो। वॾो वज़ीर बि साॻियो आहे, पीपल्स पार्टी बि साॻी आहे, त सरदार शाह बि साॻियो आहे। पर छा कजे, हर साल ईअं ई थींदो आहे जो वाइदनि वारी मौसम गुज़री वेंदी आहे ऐं पोइ गुज़री वियल मौसम जूं भोगनाऊं फ़क़्ति मिसकीन माण्हू ई भोगींदा आहिनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो मिसकीन फ़नकारनि खे संदन हक़ ॾिनो वञे, ऐं जेकॾहिं हक़ न ॾिनो वियो त पक ॼाणो हीअ गाए वॼाए जॾहिं एतिजाज कंदा तॾहिं सरदार शाह जी शाइरी वक़्त जी दज़ में ईअं दॿिजी वेंदी जंहिंखे केरु वरी गाए वरजाए न सघंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ग़ुलाम रसूल महर पंहिंजे किताब सिंध जी मुख़्तसर तारीख़ में लिखियो, 1843 में बरतानवी जनरल सर चार्ल्स नेपियर सिंध ते हमिलो कयो। उन वक़्तु सिंध में टालपुर हुक्मरान हुआ। ब्रिटिश फ़ौजनि ऐं टालपुरनि जी फ़ौज विच में म्याणी जी जंग ऐं पोइ दुबी जी जंग थी। म्याणी जी जंग में सिंधी फ़ौजनि वॾी बहादुरी ॾेखारी, पर जदीद हथियारनि सां लैस ब्रिटिश फ़ौजनि अॻियां घणो देरि न बीही सघिया। नेपियर जंग में कामयाबु थियो ऐं पोइ टालपुर हुक्मरान खे शिकस्त ॾेई सिंध खे अंग्रेज़नि जी सल्तनत में शामिलु कयो। हिन जंग खां पोइ नेपियर पंहिंजी डायरी में मशहूरु जुमिलो लिखियो, आई हैव सिंध, जंहिंजी माना लातीनी ज़ुबान में इहा बि थिए थी त मूं गुनाह कयो, पर उन सां गॾु इहा बि माना निकिरे थी त मूं सिंध ते कब्ज़ो कयो। हीउ वाक़ियो सिंध जी सियासी समाजी मुस्तक़बिल खे वॾी तब्दीली ॾिनी, छाकाणि त उनखां पोइ सिंध खे बम्बई सूबे सां मिलायो वियो ऐं मक़ामी हुक्मरानी ख़तमु थी वई। रोज़ानी बाबुल इस्लाम 7 जून 1947 जे इदारे में मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामाणी लिखे थो, हिन वक़्तु पाकिस्तान जी आइन साज़ी असेंबली में मुख़्तलिफ़ पाकिस्तानी सूबनि जी पोज़ीशन हीअ आहे। बंगाल जा 41 मेंबर, सिंध जा 4, ब्रिटिश बलूचिस्तान जो 1। अहिड़ी सूरत में असांजो सूबो सिंध, जंहिं वटि सिर्फ़ु 4 वोट आहिनि, उनजी कहिड़े आवाज़ ऐं कहिड़ी हैसियत हूंदी। उनखां सवाइ सारी मिलिट्री ताक़त पंजाब जे हथ में हूंदी ऐं हिंदुस्तान खां धार थियण खां पोइ जेका मिलिट्री पाकिस्तान खे मिलंदी उहा तक़रीबन पंजाब जी हूंदी। अहिड़ी मिलिट्री इलाइक़े जो कमज़ोर सूबनि ते ग़ालिब रहणु बिल्कुलु मुमकिन आहे। जॾहिं त हिन वक़्तु हालतूं अहिड़ियूं आहिनि, तॾहिं सिंध जे माण्हुनि खे घुरिजे त हूअ हिन वक़्तु ई बेदार थियनि ऐं पाकिस्तान जी फेडरेशन में शामिलु थियण लाइ इहो शर्त रखनि त सभिनी सूबनि खे हिकु जहिड़ी नुमाइंदगी मिले ऐं पाकिस्तान खे सिर्फ़ु हिकु सूबो ऐं उनजे रहम करम ते न छॾियो वञे, ऐं सिंधु दरिया बाबति अहिड़ियूं शर्तूं रखियूं वञनि त पंजाब कॾहिं बि सिंध जी मर्ज़ी जो उबतड़ सिंध ॾांहींदड़ पाणी ते दस्तअंदाज़ी न करे सघे, ऐं अहिड़ा मुहकमा जेके सूबाई सतह ते बग़ैर मुश्किलात जे हलाए सघजनि से सूबनि हवाले कया वञनि। जेकॾहिं सिंध जा माण्हू बेदार न थिया ऐं असांजी ॻाल्हि ते ध्यानु न ॾिना त पोइ हू ॾिसंदा त हुननि पंहिंजे लाइ कहिड़ी वॾी मुश्किल पैदा कई आहे। ख़ैर मोहम्मद निज़ामाणी जो हीअ लिखियलु पैराग्राफ तोड़ जो 7 जून 1947 जो आहे, पर अॼु बि कहिड़ी न हालतुनि जी अकासी करे थो। ज़िंदगी सफ़र वांगुरु आहे। ज़िंदगी में लाह चाढ़ा बि अचनि था। ज़िंदगी खे सब्र तहमिल सां कीअं गुज़ारिजे, कीअं जीअजे। गुल कटोहर लिखियो, ज़िंदगी हिकु सफ़र आहे या सफ़र ज़िंदगी आहे, उहो फ़ैसिलो अव्हां पाण ई कयो। हा, पर उहो सफ़र हिकु लाभाइतो वणंदड़ ॼाण मुहैया कंदड़ ॾाह जे रस्तनि ॾांहुं वठी वेंदड़ थी सघे थो, जेकॾहिं को चाहे त। ज़िंदगी बज़ाते ख़ुदि हिकु ख़ुदि मुख़्तियार वहिकरे जीअं आहे, हिकु अहिड़ो वहिकरो जिते कंहिंजो इख़्तियार न आहे। ॼमण बालक पिणु जवानी पोढ़ाए पे मोकिलाणी, उहा सिधी सही लीक गोल दायरे हेठां मथां या इंगड़ विंगड़ बि थी सघे थी। असल मसइलो इंसान पारां उन्हनि मरहलनि में कयल सफ़र जी कथा आहे।
के इंसान पंहिंजे उन सफ़र में पंहिंजनि पेरनि जा अणमिट निशान छॾे वेंदा आहिनि ऐं सदियूं गुज़रण बाद बि उहे यादि रहंदा आहिनि ऐं उहे हर दौर में ज़िंदा रहंदड़ इंसान हूंदा आहिनि। हिते मां अलाह साईं जे पोतल बाननि बुज़ुर्गनि पैगुंबर अमर इंसान जी ॻाल्हि न पियो करियां, पर आम इंसान जी कथा ॿुधाइण थो घुरां जेके पंहिंजे सिफ़नि में रहिया आहिनि। ही जेके कलाकार लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, मुकेश, मेहदी हसन, नूर जहां, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, सिंगार अली सलीम, उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद यूसुफ, सरमद सिंधी, जलाल चांडियो, फौजिया सुमरो ऐं ॿिया अनेक हुआ। अॼु बि जेरनि जे जहान में पंहिंजे पूरे जलवेगिरी सां मौजूदु न आहिनि छा? साईं जी एम सैयद, मोहम्मद इब्राहिम जोयो, रसूल बश पलीजो, फाज़िल राहू, नज़ीर अब्बासी, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, मीर मोहम्मद भुट्टो, फ़ैज़ अहमद फ़ैज़, आसमा जहांगीर, हबीब जालिब, शेख अयाज़, उस्ताद बुखारी जहिड़ा सियासतदान, कवि ऐं लिखारी भला कॾहिं मरी सघनि था? पर मुंहिंजो सुवालु पंहिंजो पाण खां ई अव्हां खां पिणु आहे, पाण सभु छा पिया करियूं? पाण खे ज़िंदगी उन लाइ थोरी मिली हुई जो वेही खट जो वाॾण टोड़ियूं, बब भरे टाॾूं ॾियूं, ओघरायूं ॾियूं, पेट जो भार हल्को करियूं, जानवरनि जीअं खाऊं पीऊं, नसल वधाए ॿियनि जे ॻिचनि जो हार बणाए हलिया वञूं। छा असांखे ज़िंदगी उन लाइ मिली हुई? उहे ई अहसास हूंदा आहिनि जेके मूंखे वेहण न आहिनि ॾींदा। दुनिया खे ॾिसणु, घुमणु फिरणु, सम्झणु, सिखणु ऐं उनखे बदिलाइण वारा ख़्वाब मुंहिंजी निंड फिटाईंदा आहिनि, मूंखे तड़पाईंदा आहिनि। मां जॾहिं बि कंहिं लाचार, मिसकीन, बेवस, मजबूर, मज़लूम खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजो रतु टहिकणु लॻंदो आहे ऐं मां पंहिंजो पाण खे मुजरिम सम्झंदो आहियां। जेतोणीकि उन्हनि जी अहिड़ी हालति मुंहिंजे करे नाहे थियल हूंदी, पर मुआशिरे जो हिकु बाशूर फ़र्द हुअण जी हैसियत में पंहिंजे पाण खे अहिड़नि नियाउनि जो ज़िम्मेवार सम्झणु लॻंदो आहियां। मूं ते उहो अहसासु मौसमी बुख़ार वांगुरु झटि पलक में सवार थी वेंदो आहे त मां समाज अंदरि पंहिंजो किरदारु अदा करण में नाकाम वियो आहियां। मां ज़ालिमनि जे ज़ुल्म जी पुॼाणी करण में कामयाबु न आहियां वियो। काश मां ऐं मूं जहिड़ा जेके लखे किरोड़े ज़ुल्म ज़्यादतियुनि जे चकिन में अन वांगुरु पिसजंदड़ इंसान ज़ुल्म ज़्यादतियुनि अण बराबरी ख़िलाफ़ु पंहिंजो किरदारु अदा कनि त, जेकर पंहिंजे समाज अंदरि हिकु सुख भरियो, अमन भरियो निज़ाम हलंदड़ हुजे हा, जंहिंमें इक़्तिसादी ख़ुशहाली हुजे हा, हर को प्यार ऐं पंहिंजाइप सां सकून वारी ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिलु हुजे हा। अफ़सोस, अहिड़े कमु करण में पाण सभु कामयाबु न आहियूं विया। पाण मां घणनि खे इहा ॻाल्हि बिना सम्झ में नाहे ईंदी त उन ज़ुल्म जो ख़ात्मो पंहिंजो सिर पाण कोन थींदो। उन लाइ उन्हनि खे ई कुझु करिणो पवंदो जेके अहिड़नि ज़ालिमाननि रवैयनि जो शिकार आहिनि। इंसान पंहिंजे अमलनि, करतूतनि, वारदातनि जो पाण ज़िम्मेवारु आहे। कंहिंस धरती ते ख़ुदि मुख़्तियार करे मोकिलियो वियो आहे, कंहिंस वक़्तु ब वक़्तु तख़लीक़कार पारां पंहिंजे प्यारनि नबियनि ऐं पैगुंबरनि पारां सही दग ते हलण जूं निशानियूं ॿुधायूं वियूं आहिनि ऐं हाणे अमल करण जो इख़्तियार ख़ुदि इंसान ते आहे। उन करे उहो सम्झणु घुरिजे त कंहिं बि इंसान जो को अॻुवाट किरदारु रक़म थियल नाहे। उहो इख़्तियार हुन पूरे जहान खे तख़लीक़ कंदड़ पालणहार पाण इंसान खे ॾिनो आहे। हीअ समूरी अणबराबरी असांजे समाज अंदरि रहंदड़ अयार, मकार, चालाक इंसान जी आहे। उन्हनि अणबराबरी जो समाज अॼु आहे पंहिंजे इक़्तिदार ताक़त जे बचाव लाइ क़ानून जोड़े रखिया आहिनि। उन्हनि क़ानून खे मुक़दस करार ॾेई समूरनि इंसान ते थापियो आहे। तव्हांखे हर सूरत उनजी पोइवारी करणी पवंदी। इक़्तिदारी ताक़त रखंदड़ वसीलनि ते काब्ज़नि पंहिंजी उन नाजाइज़ी खे जाइज़ कराइण लाइ मज़हबी पेशवा छोड़े छॾिया आहिनि, जेके पाण खे सेखारींदा आहिनि त आङरियूं निंढियूं वॾियूं हूंदियूं आहिनि। हीअ जेके जागीरदार आहिनि, सरमाएदार आहिनि, साहिब इक़्तिदार आहिनि, उहे मसनदूं खेनि अलाह पाक तरफ़ां अता कयल आहिनि। उनजी अतात करणु हर इंसान ते फ़र्ज़ु आहे। उनजे ख़िलाफ़ु बग़ावत अलाह साईं जे क़ानून जी भंजकड़ी आहे। उहे इंसाननि अंदरि जेके सलाहियतूं आहिनि उनखे मज़हब जिन्स जे बुनियाद ते विरहाइण जा क़ाइल आहिनि। उहे पूरी ईमानदारी सां इहा ॻाल्हि कंदा आहिनि त हिन दुनिया अंदरि मर्द बालातर आहिनि, मर्द बासलाहियत आहिनि, मर्द ताक़तवर आहिनि, मर्द दुनिया जहान जा समूरा वहिंवार हलाइण जे क़ाबिल आहिनि। औरत नाज़ुक आहे, घटि अकुल वारी आहे, जिस्मानी तरह कमज़ोर आहे। उन करे खेसि घर जी चार दीवारी में रहणु घुरिजे। खेसि बसि रिध बचाव, घर जो कमुकार, ॿार बचा पालणु, पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करण, खेसि ख़ुशि रखण जो कमु करणु सूंहे थो। मतिलबु त उहे मज़हबी पेशवा दुनियावी वहिंवार तोड़े घरेलू रिश्तनि में तबक़ाती ऐं जिनसी फ़र्क़नि खे वधाए वेझाए पेश कंदा आहिनि। उन्हनि कारणनि करे मुस्लमान मुल्कनि जी तरक़ी करण वारो मसइलो मुंड खां वठी टंकियो पियो आहे।
सऊदी गॾियल अरब इमारात जा मुल्क उन करे ख़ुशहाल न आहिनि त उते के इन क़िस्म जा मज़हबी अरकान राइज आहिनि, पर उन जी कमाई जा ज़रिया कुझु ॿिया आहिनि। हाणे त सऊदी अरब अंदरि उहो सनफ़ी मतभेद ख़तमु थी रहियो आहे। औरतुनि जी ड्राइविंग ते लॻियल पाबंदी हटाई वई आहे। सऊदी में दुनिया जा वॾा वॾा कलाकार घुराए खाइण, नाच गाननि ऐं ॻाइण वॼाइण वारा प्रोग्राम कया पिया वञनि। सऊदी जे नौजवान बादशाह मोहम्मद बिन सलमान न्यूम सिटी नाले हिकु तमामु वॾो शहर अॾण जो जेको प्रोजेक्ट शुरू कयो आहे, उहो मुस्तक़बिल में सऊदी अरब जी अॻु ख़ुशहाल मुआशिरे खे वधीक ख़ुशहाली जो उन करे सबबु बणिबो छो त दुनिया जहान जा किरोड़े सियाह उते अरबें रुपया लुटाइण ईंदा। अफ़सोस त पाकिस्तान ऐं ख़ुसूसी तौरु सिंध अंदरि इंतिहा पसंदि पाण खे सदियूं पोइते धिकण जा जतन पिया कनि। जदीद टेक्नोलॉजी संदन घणो तणु कूड़नि ड्रामनि खे वाइखो कयो आहे, पर उन मद में अञा वधीक घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। सरकारी तइलीमी इदारनि जी तबाही करे अहिड़नि गिरोहनि खे हथी मिली आहे ऐं उहे पंहिंजे मसलकी मदरसनि में हिकु तरफ़ो रटेबाज़ तोतनि जो अहिड़ो नस्ल पिया तयारु कनि जिन खे उहो सेखारियो वेंदो आहे त संदन ॿुधायल वाट खां सवाइ समूरा रस्ता गुमराही पासे वञनि था। उन्हनि खे सम्झायो वियो आहे त इस्लाम खां सवाइ बाक़ी समूरनि मज़हबनि जा पोइ लॻ त दोज़ख में वेंदा, पर मुस्लमाननि में मौजूदु 72 फ़िरक़नि मां बसि हिकु यानी संदन फ़िरक़ो अहिड़ो आहे जेको जन्नत जा मज़ा माणींदो, शराबनि तहुरा पीअंदो ऐं बाक़ी मुस्लमान जा 71 फ़िरक़ा पिणु दोज़ख जी बाह में सड़ंदा। वक़्तु अची वियो आहे त पंहिंजो समाज अहिड़नि ॾंद कथाउनि जुड़तू फ़लसफ़नि ख़िलाफ़ु आवाज़ उथारे मंतक दलील सबूत ऐं साइंस पासे बीह अखियूं बंदि करे कंहिंजे कढ हलण बदिरां सुवाल उथारे तनक़ीदी सोच मुताबिक़ शक करण जो हक़ इस्तेमालु करे। मुंहिंजी दिली तमना आहे त पाण खे पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र उन तरफ़ मोड़णु घुरिजे ऐं जेकॾहिं पाण ईअं करण में कामयाबु थी वियासीं त थी सघे थो अकेले सिर न त मजमूई नमूने ई सही तारीख़ जे वर्कनि में हिकु वॾी हलचल मचाईंदड़ तब्दीली पैदा कंदड़ नसल तौरु ज़रूरु यादि रखिया वेंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं गुल कटोहर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जी एम सैद फरमायो, ज़िंदगी में क़ौमी भलाई लाइ जेको कुझु कबो आहे उहो कंहिं मोट वठण लाइ न कबो आहे। जॾहिं बि तव्हां कंहिं मक़सद लाइ पाण पतोड़ियो था ऐं उन जी मोट वठण लाइ सोचो था त पोइ तव्हां कुझु बि हासिलु करे न सघंदो। मूं वटि पार्टियूं दस्तूर ऐं मुआदा कॾहिं बि मक़सद खां वधीक मुक़दस ऐं पूॼा लाइक़ु न रहिया आहिनि। इख़्तिलाफ़ जेतोणीकि अणवणंदड़ ॻाल्हि आहे, पर तरक़ी जी राह में मुक़ाबले जो हुजणु ज़रूरी सम्झो वञे थो। तज़ाद ऐं इख़्तिलाफ़ खां सवाइ तरक़ी नामुमकिन आहे। उन करे कंहिं बि मामले ते ज़ोरी इतफ़ाक़ राय या इतिहाद पैदा करणु क़ौमी ज़िंदगी में जमूद पैदा करणु बराबरि थींदो। इतिहाद हमेशह फितरी अंदाज़ में सुहनि था। आज़ादी, इंसाफ़, नेकी इंसानियत जा आला तरीन मुहरिक जज़्बा आहिनि। हर उहा ताक़त जेका इंसानियत जे उन्हनि बुनियादी तक़ाज़ाउनि खां मुनकिर आहे ऐं उन्हनि खे ख़तमु करणु घुरे थी, सा गोया हर इंसान खे मुक़ाबले लाइ ललकारे थी। उसूल ऐं ज़मीर ते हली अकेलो रहिजी वञिजे, बजाए उनजे त ख़ुदि ऐं ख़ुददारी खे ख़तमु करे कामयाबी ऐं ताक़त हथ कजे। वक़्ती सब्र ऐं सुलह ज़माने जी दस्तूर मूजिबि आरज़ी कामयाबी खे पहुचाइनि था, पर बहितर इहो आहे त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिजे, बजाए उनजे त असूलनि ते सौदो करे वक़्ती फ़ाइदो हासिलु कजे। असां शख़्सी इक़्तिदार हासिलु करे ज़ाती ताक़त ऐं इज़त हासिलु करणु नथा चाहियूं, पर शख़्सी इक़्तिदार एवज़ इंसान ज़ात जे रोशन मुस्तक़बिल जा घुरिजाउ आहियूं। असां दुनिया जी नई तइमीर में हिसो वठणु घुरूं था, जंहिंमें इंसान ज़ात अमन ऐं सलामती सां मुहज़िब ऐं मुतमदन ज़िंदगी गुज़ारे सघे। उन करे असां हिकु क़ौम जी हैसियत में पंहिंजे वतन जी आज़ादी जी घुर कयूं था, छाकाणि त जंहिं क़ौम जो वतन आज़ादु न आहे उहा क़ौम घणो वक़्तु ज़िंदा रही नथी सघे। ज़हनी ऐं मादी आज़ादी असांजे जनम जो हक़ आहे, पर उन जी हासिलात क़ौमी शऊर, क़ुर्बानी ऐं इख़लाक़ जी बुलंदी खां सवाइ मुश्किल आहे। असांखे ग़ैर जानबदारी लफ़्ज़ जी माना सम्झण में पूरी ख़बरदारी इख़्तियार करणु घुरिजे। असांखे हेठियुनि हालतुनि में ग़ैर जानबदार रहणु न घुरिजे। हिकु तरफ़ हक़ हुजे, ॿिए तरफ़ नाहक़ हुजे। हिकु तरफ़ ऐंसां इंसाफ़ हुजे ऐं ॿिए तरफ़ ॾाढ ज़ुल्म हुजे। हिकु तरफ़ आज़ादी हुजे ऐं ॿिए तरफ़ ग़ुलामी हुजे। हिकु तरफ़ मुहबत हुजे ऐं ॿिए तरफ़ नफ़रत हुजे।
अहिड़ी हालत में असांखे अली उल ऐलान हक़ वारे गिरोह जी तरफ़दारी वठणु घुरिजे त जीअं हक़ इंसाफ़ जो पले ॻरो थिए। को बि शख़्स ओसि ताईं इनफ़रादी तरक़ी ऐं दाइमी इज़त हासिल नथो करे सघे जेसिताईं उन जी क़ौम आज़ाद मुनज़म ऐं तरक़ी याफ़्ता नाहे। बेइज़्ती, बुज़दिली, बेहिम्मती, बद इख़लाक़ी क़ौमी ज़िंदगी लाइ मौत जे बराबरि आहे। सिंधियुनि जी जुदागाना क़ौमियत, जमहूरी जदीद तरीक़े जी हुकूमत, सिंध जी अलॻि हैसियत ऐं वजूद, समूरियुनि क़ौमुनि जे मसावी हक़नि हक़ ख़ुदि इरादी में एतबार रखी क़ौम खे सुजाॻ करणो आहे। ग़रीब ऐं शाहूकार, ज़ालिम ऐं मज़लूम, हाकिम ऐं महकूम जो ज़ोरी ऐं मसनूई इतिहाद क़ाइमु करणु ईअं आहे जीअं बघड़ ऐं बकरी जो इतिहाद। जमा बकरी खे हमेशह नुक़सानु ऐं बघड़ खे हमेशह फ़ाइदो ई पहुचंदो। सरज़मीन सिंध जे रहाकुनि खे इंसान ज़ात लाइ इतिहाद आलम, अमन ऐं तरक़ी लाइ हिकु ख़ासि पैगाम आहे ऐं उहो पैगाम दुनिया जे माण्हुनि ताईं ओसि ताईं नथो पहुचाए सघिजे जेसिताईं सिंध मौजूदा नज़ियाती इख़्तिलाफ़नि ऐं फ़स्ताई फ़लसफ़नि मां जान छॾाए साम्राजी मुफ़ादनि जो ख़ात्मो आणे धारनि जी इक़्तिसादी, सक़ाफ़ती ऐं सियासी इस्तिसाल मां जान छॾाए हिकु आज़ादु मुल्क जो रूप नथी वठे। उन करे सिंध जी आज़ादी असांजे मक़सद जो हिकु हिसो आहे पर तकमील न, ऐं सिंध खे आलमी तरक़ी ऐं बैन अल-अक़वामी अमन में हिकु पुल जो किरदारु अदा करणो आहे। हीअ असीं अवांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा कोल। सिंधी नौजवाननि जो मुस्तक़बिल, कराची ऐं PP जो किरदार जे उनवान हेठि मोहसिन जोयो लिखे थो। जीअं त हीअ सेप्टेम्बर महीनो गुज़री रहियो आहे, हिन महीने में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो। उनखे शहीद करण जो रियासत वटि पंहिंजो बयानियो आहे, अवाम वटि पंहिंजो बयानियो आहे, पर हिकु अहम ॻाल्हि जी निशानदेही करणु चाहियां थो त उहा त मीर मुर्तज़ा जे क़त्ल जो हिकु अहम कारण कराची खे ओन करणु हो। संदसि घर समेत मुखिया सियासी सरगर्मियुनि जो महवर कराची हो। हाणे अचो शहीद बशीर ख़ान कुरैशी जो पुरस्रार मौत, जंहिंजो कारण हर को माण्हू सम्झे थो, पर छा रुॻो उनजो कारण संदसि सियासी नज़रियो हो? बिल्कुलु हो। अहम कारण उनजो कराची में रहण ऐं पंहिंजी सियासी सरगर्मियुनि जो महवर कराची खे बणाइणु हो। एतिरे क़दर जो PP जीअं इक़्तिदार में आई ऐं पोइ जॾहिं जॾहिं इक़्तिदार जो हिसो थी शहरनि में रहंदड़ सिंधियुनि, ख़ासि तौरु कराची, हैदराबाद में उनजो क़त्लेआम, घरनि कारोबार ते कब्ज़ा आम ॻाल्हि बणिजी वई। उनजे बावजूदि मुशरफ जे दौर में जॾहिं कराची खे अण ऐलानियल सिंध खां धार करे MQM जी प्लेट में केक जियां टुकड़ो रखी पेश कयो वियो, तॾहिं 2007 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कराची जे एयरपोर्ट ते लथी ऐं समूरी कराची में लखें सिंधी गॾु थिया। तॾहिं उर्दू मीडिया कामरान ख़ान जा रांभाट सभिनी खे यादि आहिनि। नेठि कराची में धमाका करे 500 खां मथे अक्सरियत सिंधियुनि बलोचनि जी हुई, उन्हनि खे शहीद कयाऊं। हाणे जेकॾहिं वेझे माज़ी में कराची जी सियासत में सिंधियुनि जे हिसे जो जाइज़ो वठूं था त साईं GM सैद जॾहिं 1925 में कराची जो वाइस चेयरमैन हो ऐं उन सामूंडी पट्टी ते रहंदड़ मुहाणनि जी टैक्स पॉलिसी तां अंग्रेज़नि सां इख़्तिलाफ़ शुरू कयो ऐं उनखां पोइ माफ़ी बि न घुरी, तॾहिं खेसि कॾहिं बि सर जो लक़ब कोन ॾिनाऊंसि ऐं आख़िर ताईं 1937 में अक्सरियत सां चूंडिजी अचण बावजूदि इक़्तिदार खां ॿाहिरि रखियाऊंसि। मथां वरी सूर्या बादशाह जी अॻुवाणी में अंग्रेज़नि सां विढ़िया। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो पंहिंजे किताब सिंध बचायो में लिखियो त हुर कंहिं बि सूरत असांजा सिंधी हुआ। अॻिते जोयो साहिबु लिखे थो त अंग्रेज़नि उहो पिछाड़ी जो तइ करे छॾियो हो त सामूंडी पट्टी जा इख़्तियार कंहिं बि सूरत सिंधियुनि वटि न रहंदा। ख़ासि तौर ते साईं GM सैद जहिड़नि सियासतदाननि जे विरहाङे खां पोइ ईअं ई थियो। जेका क़ौम कुदरत, फितरत, इंसानी शऊर, कल्चर, तहज़ीब, ॿोली, जाग्राफ़ी हज़ारें वरिया सदियूं इर्तिक़ा जा मरहला तइ करे वजूद में आई, क़ौम कंहिं बेवकूफ़ जे जुड़तू ख़्याल ते हिकु राति में नाहे वजूद में ईंदी। 47 में सिंधी क़ौम जो कराची समेत शहरनि में रहंदड़ सिंधी हिंदू शऊर क़ौम जो मिजालो ऐं मुआशी करंगो हुआ। मग़ज़ खां सवाइ जिस्म कहिड़े कम जो? क़ौम जो मग़ज़ त 47 में ज़बरदस्ती जलावतन कयो वियो। पहिरें मरहले में मज़हब जे बुनियाद ते शहरनि मां हिंदू सिंधियुनि जी नस्लकशी कई वई। ॿिए मरहले में रहियल सिंधी मुस्लमान जी कराची शहर में नस्लकशी जारी आहे।
हाणे हिते जेका बुनियादी ॻाल्हि सम्झण जी आहे त विरहाङे महिल पंजाब ऐं बंगाल ॿिनि हिसनि में विरहाइजी विया। बंगालियुनि ऐं पंजाबियुनि जी लॾ पलाण बि सिंधी हिंदुअनि जी थी, पर अहम ॻाल्हि इहा ई हुई त उन लॾ पलाण जे नतीजे में उन्हनि वटि मज़हब जी आड़ में धारियुनि जा लश्कर दाख़िल न कया विया जीअं सिंध में थियो। उते रहंदड़ मुस्लमान पंजाबियुनि ऐं मुस्लमान बंगालियुनि छॾे वियल मिल्कियतनि शहरनि वसीलनि सकाफ़त जा मालिक थिया, पर असां सिंधी मुस्लमान ते पाबंदी लॻाई वई त उहे कंहिं बि सिंधियुनि जी छॾियल मिल्कियतनि कारोबार खे ख़रीद छा पर शहरनि में बि न ईंदा। लियाकत चयो तव्हांजो कमु गॾु हकलण ऐं कुकड़ पालण ऐं विढ़ाइणु आहे। उहो वञी हैदराबाद खां शुरू कयो। सिंधी ॿोली खे कराची हैदराबाद मां मुकमल ख़तमु कयो वियो। एतिरो नुक़सानु असांजो सिंध खे सिंधी हिंदुअनि जी छॾे वञण सां न पहुतो जेतिरो नुक़सानु सिंधी मुस्लमाननि खे मुकमल कराची खां परे रखियो वियो। जेके इदारा माण्हू हुआ उहे बि ख़तमु करे कराची खे 70 ताईं मर्कज़ हवाले कयो वियो। 70 खां पोइ जीअं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, मुहाजिरनि जेका 47 खां 70 ताईं कराची ते हुकूमत कई, अयाशूं मज़ा वरिता। उन्हनि खे लॻो त हाणे उहे उन वक़्तु अरबनि जूं अयाशूं मरातूं नौकरियूं ख़तमु थींदियूं। ईअं बिल्कुलु बि न हो। रुगो 72 में ॾहिसर सरदार मुमताज़ भुट्टो सिंधी ॿोली जो बिल पेश कयो त उर्दू सां गॾु सिंधी में सरकारी लिखत पढ़त करे सघिजे थी। मुहाजिरनि वॾनि संगतियुनि जी मदद सां सिंध में मतिलबु कराची हैदराबाद में बहानो बणाए खूनरेज़ी शुरू कई। असांजो घर तिलक चाढ़ी कैफ़े जबिस होटल जे मथां हो। घर जा सभु सामान कढी रोड ते बाहि ॾिनी वई। ईअं इहो सिलसिलो पीपी जी हर हुकूमत में सिंधियुनि खे शहीद करणु मिल्कियतनि ते कब्ज़ा आम ॻाल्हि बणिजी वई। जॾहिं बि पीपी इक़्तिदार में आई, कराची हैदराबाद में रहंदड़ सिंधी निंधड़का थी क़तल थींदा रहिया। शहरनि में हुजण करे हिकु तरफ़ दहशतगर्द तनज़ीमनि जे अताब में गुज़ारिन, न कारोबार न नौकिरी न मालिकी। हिकु मुकमिल नौजवान वाइड़े जो वाइड़ो नसल छा करे। शहरनि में खरबे रुपया हूंदे बुख बदहाली गुरबत। अॼु रुगो कराची जो साल में टैक्स 35 खरब आहे। सोचो त कमाई केतिरी हूंदी। हालति इहा आहे त पंजाब ईंदड़ नौकिरियाणियूं जेके बंगलनि में कमु कनि थियूं किरोड़नि जूं, रुगो उहे मालिक आहिनि। असांजे इक़्तिदारी उन खां ॿाहिरि क़ौमी वफ़ाक़ी सियासतदाननि वटि कराची जेको सिंधियुनि जो शहरु आहे, जंहिंमां सॼी दुनिया जा धारिया पनाह गिर हर गरो गंजो फ़ाइदो खणे थो, को ठोस हल आहे। रुगो नथा खणी सघनि त अॼु बि 47 वारी सूरत हाल आहे त आम सिंधी मुस्लमाननि खे न कराची जे कारोबार में न निजी या सरकारी नौकरियुनि में हिसो नथो मिले। छा लाहौर में पंजाबी मुस्लमान खां सवाइ का ॿी मख़लूक आहे? ईअं ई पख्तूनिस्तान बलूचिस्तान में के धारिया आहिनि। पीपीए जे शहरनि में ख़ासि तौरु कराची हैदराबाद में हुकूमत अलामती आहे। साह थो वञनि मीडिया खां न कराची में सिंधी तइलीमी इदारा यूनिवर्सिटियूं क़ाइमु करे सघिया आहिनि। सिंधी इलाइक़नि जी हालति तबाह बर्बाद, का बि सिंधियुनि जी मालिकी न आहे। पंहिंजे ई वतन में ॾींहं राति कराची में पिया दड़का ऐं दाबा खायूं। हाणे जॾहिं सिंधियुनि ख़ासि तौर ते नौजवाननि जी ॻाल्हि थी अचे, उन्हनि खे कराची में रोज़गार तइलीमी सहूलियतूं उन्हनि खे अर्बनाइज़ड न कंदा, उहे अॻिते कीअं वधंदा? अमन अमान जी सूरत हाल इहा आहे त घटी घटी में दहशतगर्द आज़ादी सां रहनि था। सिंधी क़ौम तेसि ताईं तरक़ी न करे सघंदी जेसि ताईं उहे पंहिंजनि शहरनि मां फ़ाइदो न खणंदा, बजाए शहरनि तां हथ खणण जे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मोहसिन जोए जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जा दानिश्वर ऐं मसइलनि जी धुबण में फाथल सिंध जे उनवान हेठि सामी मेमण लिखे थो। सिंध धरती सदियूं पुराणी तहज़ीब सकाफ़त इल्म ऐं फ़िक्र जी अमीन रही आहे। मोहन जे दड़े जी तहज़ीब खां वठी शाह लतीफ़ जे फ़िक्र ताईं हिन धरती हमेशह इल्मी फ़िक्री ऐं अदबी रिवायतुनि खे जनमु ॾिनो आहे। पर सिंध जा दानिश्वर अदीब ऐं फ़िक्री अॻवान पंहिंजी धरती में अनेक मसइलनि जी धुबण में फाथल नज़र अचनि था। उहे मसइला रुगो मुआशी या समाजी न आहिनि, पर सियासी सकाफ़ती ऐं इदारती बि आहिनि, जंहिंजो असरु सिधो सो फ़िक्र ऐं इल्मी तहरीक ते पवे थो। दानिश्वर कंहिं बि समाज जा ज़मीर ऐं फ़िक्र जा रोशन चिराग हूंदा आहिनि। संदन कमु सिर्फ़ु किताब लिखणु या तक़रीर करणु न हूंदो आहे, पर समाजी रहनुमाई, इल्मी सवाल उथारणु ऐं सियासी समाजी लाड़नि खे सही रुख ॾेखारणु हूंदो आहे। सिंध में दानिश्वरनि हमेशह अहम किरदारु अदा कयो आहे।
वरी उन्हनि जे ख़िलाफ़ु तहरीक हुजे या ज़ियाउल हक़ जी आमरियत या वरी सिंधी ॿोली जे हक़नि जी जदोजहद। सिंधी अदीब मुफ़्कर अॻिभरा रहिया आहिनि, पर हाणोके दौर में उन जे किरदार ते सवाल उथणु शुरू थी विया आहिनि। सिंध जे दानिशवरनि खे घेरींदड़ अहम मसइला हीअ आहिनि। केतिराई अदीब मुफ़्कर मुआशी तौरु ग़ैर महफ़ूज़ आहिनि। खेनि पढ़ाइणु, तहक़ीक़ करण या लेखक जी हैसियत सां रोज़गार मिलणु मुश्किल आहे। केतिरा दानिशवर रुॻो आशाइती इदारनि या यूनिवर्सिटियुनि जे महदूद नौकरियुनि ते भाड़िनि था, जंहिं करे संदन फ़िक्री आज़ादी बि मुतासिर थिए थी। सिंध में अदबी ऐं इल्मी इदारा जेके दानिशवरनि जी रहनुमाई लाइ ठहिया हुआ अॼु बेअसर थी विया आहिनि। सिंधी अदबी बोर्ड, एकेडमी ऑफ अदबियात या सक़ाफ़त खातो काग़ज़नि ताईं महदूद बणिजी विया आहिनि, पर संदन कारकर्दगी घटिजी वई आहे। नतीजे तौरु नौजवान नसल में मुतालियो ऐं तहक़ीक़ जी हौसला अफ़ज़ाई न थी रही आहे। अदबी ऐं इल्मी इदारनि में सियासी माण्हुनि जी मुदाख़लत सबबि शफ़ाफ़ियत ऐं मेरिट ख़तमु थी वई आहे। केतिराई अहम उहिदनि ते नाहिल माण्हू मुक़ररु थियनि था, जेके फ़िक्र खे अॻिते वधाइण बदिरां उनखे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कनि था। सिंधी ॿोली ऐं सक़ाफ़त आलमी दबाव ऐं मक़ामी बेध्यानी सबबि ख़तरे में आहे। स्कूलनि में सिंधी ॿोली जी तालीम खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। टीवी चैनल ऐं मीडिया में सिंधी ॿोली जी हैसियत घटिजी रही आहे, जंहिंजो सिधो असरु सिंधी दानिशवरनि जे तख़लीक़ी दुनिया ते पवे थो। सिंध जा दानिशवर पाण में बि विरहायल आहिनि। के क़ौमी सियासत सां वेझा आहिनि, के मख़सूस जमायतनि जा हामी आहिनि, के वरी बेपरवाह थी वेठा आहिनि। अहिड़ी विरासत सबबि इज्तिमाही क़ुवत पैदा न थी रही आहे। इहो चवणु ग़लति न थींदो त अॼु जो सिंधी दानिशवर ज़हनी ऐं अमली ॿिन्ही मुहाज़नि ते परेशान आहे। हूअ ॾिसे थो त संदसि धरती पाणी जी खोट, बेरोज़गारी, तालीमी ज़वाल ऐं बदअमनी में जकड़ियल आहे, पर उन मसइलनि जे हल लाइ मौसर हिकमत अमली ठाहिण में हू पाण खे अकेलो ऐं बेवस सम्झे थो। केतिराई दानिशवर मायूसी में लिखणु छॾे ॾियनि था या रुॻो ज़ाती ज़िंदगी में महदूद थी वञनि था। सिंध खे दुबण मां ॿाहिरि कढण लाइ दानिशवरनि खे पंहिंजो किरदारु ॿीहर नए सिर सम्झणु ऐं अदा करण जी ज़रूरत आहे। सिंधी यूनिवर्सिटियुनि ऐं इदारनि खे साइंसी तहक़ीक़, समाजी अभ्यास ऐं तारीख़ी हक़ीक़तनि ते कमु करण लाइ आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार बणाइणो पवंदो। दानिशवरनि खे सिर्फ़ु शाइरी या कहाणी ताईं महदूद रहण बजाए मुआशी, सियासी, समाजी मसइलनि ते साइंसी तजिया पेश करणु घुरिजनि। दानिशवरनि खे ज़ाती इख़्तिलाफ़ ऐं सियासी विरासत पासे ते रखी गॾिजी कमु करणो पवंदो। गॾियल आवाज़ी हुकूमतनि ऐं समाज ताईं पहुची सघे थो। सिंध जा मसइला घणा आहिनि ऐं उन्हनि जी शिदत वधंदी पई वञे, पर उन्हनि मां निजात लाइ उगो सियासतदाननि या हुकुमराननि ॾांहुं नाहे ॾिसणो, बल्कि दानिशवरनि खे पाण अॻिते अची फ़िक्री रहनुमाई करणी पवंदी। जेकॾहिं हूअ मायूसी, विरासत ऐं ख़ामोशी मां निकिरी गॾियल हिकमत अमली सां कमु कनि त सिंध खे दुबण मां ॿाहिरि कढी सघिजे थो। सिंधी समाज खे हिकु अहिड़ी फ़िक्री तहरीक जी ज़रूरत आहे जेका अवामी बुनियादनि ते हुजे, जेका इल्मी तहक़ीक़ ऐं समाजी सचाई ते ॿधल हुजे ऐं जेका ईंदड़ नसलनि लाइ उमेद जी राह पैदा करे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन